रेगिस्तान जो सफ़र हिकु अंजान रस्ते ते असां वञी रहिया आहियूं। हिन ज़मीन ऐं हवाउनि खां असां नावाक़िफ़ आहियूं ऐं असांजो सफ़र आहे शहीद शाहनवाज़ कुंभार जो ॻोठु। सर हाजी अला ॾिनो ॻोठु हाणे डॉक्टर शाहनवाज़ जो हीउ थो वञे रस्तो, हीउ परियों थो वञे न। ठीकु आहे। हिन सफ़र जे दौरान हिकु नंढे ॻोठ जे स्टॉप ते बीहण जो इत्तेफ़ाक़ थियो। हीउ ॻोठु एतिरो त मुख़्तसिर हो जो हिते सिर्फ़ु हिकु यूनिट पेट्रोल पंप जो मौजूदु हो ऐं 4 या 5 दुकान नज़र आया। शहर खां निकिरी ॻोठ जे तरफ़ पंहिंजा पेर वधाया। नंढनि वॾनि ॻोठनि खे हिन रस्ते ते ॾिठो, गॾोगॾु उन्हनि जा नंढा कारोबार बि ॾिठा। बिल्कुलु सादा पर महिमान नवाज़ माण्हू उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं, उन्हनि जे कारोबार खे वेझे खां ॾिठो। हीउ पीअण जो पाणी साफ़ु सुथरो, खारो त न आहे न? हा, मिठो पाणी आहे। पीऊं था पाणी सादिक, पी तूं बि मूंखे बि पीआर। हिन पाणी जी टैंकी जे मथां उॾंदड़ पखियुनि जे लाइ बि दाणो पाणी रखियलु हुयो, जेका सरगर्मी के नेमत खां घटि न आहे। सिर्फ़ु मुसाफ़िर ई न बल्कि पखी, चरिंदा परिंदा बि पाणी पी सघनि था ऐं दाणो बि खाई सघनि था। असां बि रस्ते वेंदे हितां पाणी पीतो। सबड़ी इहो उमरकोट खां केतिरो परते आहे? 15 या 17 ईअं थींदो। ठीकु आहे। हाणे माना हिते बिजली आहे? छा ते था हलायो कंप्यूटर? सोलर ते था हलायो? हा, डाउनलोडिंग बि कंदा आहियो? वाह साईं वाह, तव्हांजो दुकानु माशाल्लाह सां ज़बरदस्त आहे यार। अच्छा, मेडिकल स्टोर बि आहे? अंदरि अची भरे सघां थो अंदरि अची? वाह साईं वाह। दोस्तो अंदरि हलूं था ऐं ॻोठ जो नालो त दोस्त ॿुधायो। ऐं हिते असां साही पटी से ऐं हीअ भाउ जो दुकानु आहे, गॾोगॾु हीअ फ्रिज ते सॼो सिस्टम आहे न? हुन ते सोलर ते आहे साईं। हीअ किरियानो मेडिकल स्टोर तव्हांखे सभु कुझु हिते मिलंदो ऐं गॾोगॾु डाउनलोड बि थिए थी पई ऐं जेको आहे न हीअ बि सोलर सिस्टम ते आहे। तव्हांजो नालो छा आहे? प्रीतम। तव्हांजो? ओम प्रकाश। यार वॾी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे, वॾी महिरबानी। असां अॻिते था वञूं। अशोक, पढ़ंदा आहियो? छा पढ़ंदा आहियो? तव्हां न आहियो पढ़ंदा? छो? अच्छा, तव्हां पढ़ंदा आहियो? छा पढ़ंदा आहियो? हा, नालो तव्हांजो? लालचंद। ख़ुशि रहो यार, पढ़ाई खे जारी रखो। ज़बरदस्त। डिघे सफ़र खां पोइ दोस्तो असां पहुतासीं डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जे ॻोठु, जिते असांजी मुलाक़ात बाबर अली सां थी, जेको शाहनवाज़ कुंभार जो नंढो भाउ आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंभार पाण में 5 भाइर हुया। वॾे में वॾो जेको भाउ आहे उहो रिटायर फ़ौजी, जंहिंजो नालो आहे ज़ुल्फ़कार। 2 नंबर ते डॉक्टर शाहनवाज़ पाण हुयो। 3 नंबर ते मुर्तज़ा, जेको वीचारो गूंगो आहे। 4थे नंबर ते नादर अली, जेको सॉफ्टवेयर इंजीनियर आहे। ऐं बाबर 5 नंबर ते आहे, जेको टीचर आहे। बॉयज़ प्राइमरी स्कूल है, हेठि आहे गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं गर्ल्स हाई स्कूल आहे, हीअ पंहिंजी मस्जिद साम्हूं। अच्छा, टोटल 3 स्कूल आहिनि माना? हा, टोटल 3 स्कूल आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर, तबियत सही आहे? हीअ छा जो वण आहे? ॼार आहे न? सही। रेगिस्तान जे मैदाननि ते मोटरसाइकिल हलाइण आम माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। हिते महारत ऐं तजुर्बेकार ऐं हौसले वारे माण्हू जी ज़रूरत हूंदी आहे, छो जो नरम ऐं गहरी वारीअ में मामूली खां मामूली बि बेहतियाती अव्हां जे मोटरसाइकिल खे किराए सघे थी। ॻोठ खां लॻभॻि 1 या 1.5 किलोमीटर परते मोटरसाइकिल जो सफ़र करे असां हींअर पहुता आहियूं डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जी आख़िरी आरामगाह ते। ऐं असां सां गॾु आहे उन जो 3 नंबर भाउ, जेको मुर्तज़ा नालो अथसि, जेको वीचारो गूंगो आहे। उहो ई असांखे वठी आयो आहे। हिन रेगिस्तानी इलाइक़े में ई हिननि जी बनी आहे ऐं बनीअ जे अंदरि ई डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जी आख़िरी आरामगाह आहे। ऐं असां बनीअ में अंदरि दाख़िल थी विया आहियूं ऐं हिनखे काठ वारो दरवाज़ो लॻल आहे, जेको खोलियो ऐं चौधारी हिन बनीअ जे कंडा आहिनि। ऐं असां थोरो पंधु कयोसीं त साम्हूं ई साम्हूं डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जी क़बर आई। थोरी देरि हिते बीठासीं ऐं कुल पढ़ी करे असां अॻिते वधियासीं त डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जे भाउ असांखे पंहिंजी बनी विज़िट कराई। बनीअ जे अंदरि ई खूह मौजूदु हुया ऐं हीउ मिठो पाणी हुयो। हिन में ई पाणी आहे। हीउ पाणी पी सघे थो? हीउ पाणी? अच्छा, पाणी मिठो आहे? मिठो VIP पाणी आहे। हे बूटनि खे अचे थो इहे वॾा? ही सभिनी गुलनि खे हे ई पाणी ईंदो आहे। उहा खारो न आहे, पाणी ज़बरदस्त आहे। ऐं डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जो ही बिरादर आहे, वीचारो गूंगो आहे।
ऐं हीअ असां सां गॾु आयो आहे ऐं सॼो हीअ असांखे विज़िट कराए थो। हीअ हिननि जी बनी आहे जिते असां बीठा आहियूं। मां खावां। रेगिस्तान जी सुनसानी ज़मीन ते जिते परे परे ताईं बिल्कुलु सन्नाटो हो, उते ई असां ॿेरनि जा वण ॾिठा ऐं ही ॿेरनि जा वण डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जी बनीअ जा आहिनि। बारिश जो पाणी ज़ख़ीरो कयो वेंदो आहे, महफ़ूज़ कयो वेंदो आहे ऐं इहो ई पाणी हिन ॿूटनि खे, गुलनि खे ऐं ॿेरनि खे ॾिनो वेंदो आहे। तव्हांजी आहे? अच्छा, सॼी बनीअ में ॿेर आहिनि बसि? अच्छा, हिननि खे पटे करे मोकिलींदा आहियो शहर? हा, तव्हां मोकिलींदा आहियो? अच्छा, कटे में भरे करे मंडी मोकिलींदा आहियो? बरसात जे पाणी जॾहिं बरसाति थींदी आहे पोइ वरी इलाही थींदा आहिनि ॿेर। वाह वाह, ज़बरदस्त। शहीद डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जो ही भाउ जेको वीचारो गूंगो आहे, ही काठिनि जो कारीगर बि आहे ऐं गॾोगॾु पंहिंजो किरियाने जो दुकान बि अथसि जेको संभालींदो आहे। असांखे हिन पंहिंजी बनी घुमाई, डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी आख़िरी आरामगाह ते बि वठी हलियो, ॿेर बि खाराया ऐं हींअर असांजी वापसी आहे। असां मोटर साइकिलूं थोरियूं परते बीहारियूंसीं छो जो वारी तमामु घणी हुई, रस्तो न हुयो। सादिक दोस्त जेको कुंभर आहे मुंहिंजो, उन बि गाॾी कढी ऐं वरी असां साॻी जॻह ते पहुतासीं जिते असांजो इंतज़ारु करे रहियो हुयो बाबर अली, डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जो नंढे में नंढो भाउ जेको प्राइमरी टीचर आहे। दोस्तनि खां मोकलाई कई, भाकुर पाता ऐं पोइ रवाना थियासीं पंहिंजे मंज़िल जे तरफ़।